मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर सुमा छुट्टो मूजिब यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन के चेयरमैन मखदूम जमीलुज़्ज़मा जो साथी छुट्टा बिरादरी के मौजूद शख्सियत आसिफ अली छुट्टो सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के इंटरव्यू ॾींदे चयो आहे त यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन के अवाम जा बुनियादी मसला हल करण लाइ असांजियूं कोशिशूं जारी आहिनि। आसिफ अली छुट्टो एक सवाल के जवाब में चयो त मखदूम जमीलुज़्ज़मा जी कोटा में यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन के लिंक रोडन जो मरम्मती कम जारी है। उहे रोडन के ठहण लाइ यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन के अवाम के सफ़री सहूलतूं मुयसर थींदियूं। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन जे ॻोठनि में सीसी ब्लॉक ड्रेनेज स्कीमूं ॾियारण लाइ असां कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। इंशाअल्लाह यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन में तरक़ियाती कमनि जूं स्कीमूं जल्द ॾियारियूं वेंदियूं। आसिफ अली छुट्टो एक ॿिए सवाल के जवाब में चयो त यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन जी अवाम जा बुनियादी मसला काफ़ी आहिनि जिन खे असां मखदूम जमीलुज़्ज़मा जी सहकार सां हल कराईंदासीं। हुन चयो त यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन में रहंदड़ सभिनी बिरादरीन सां असांजा पंहिंजाइप वारा नाता आहिनि जिन सां असां ॾुख तोड़ी सुख में अॻे बि गॾु हुआसीं, अॻिते बि साणनि गॾु रहंदासीं। हुन चयो त असां मखदूम जमीलुज़्ज़मा ऐं सैयद मुमताज़ शाह जा शुक्रगुज़ार आहियूं जिन वॾेरे मोहम्मद यूसुफ छुट्टो के फर्ज़न जावेद छुट्टो के ज़िले काउंसिल मटियारी में मेंबरशिप ॾियारी। आसिफ अली छुट्टो चयो त छुट्टा आकलानी बिरादरी पाकिस्तान पीपुल्स पार्टी मखदूम जमीलुज़्ज़मा सां अॻे बि गॾु हुयूं ऐं अॻिते बि मखदूम जमीलुज़्ज़मा ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां गॾु रहंदियूं। इन मौक़े ते यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन जो वाइस चेयरमैन कुर्बान अली आकलानी, पीपी अॻवान वॾेरो मोहम्मद यूसुफ छुट्टो, टाउन कमेटी उडेरोलाल स्टेशन जे चेयरमैन जो उम्मीदवार वॾेरो मोहम्मद हनीफ छुट्टो पिणु मौजूदु हुआ।